अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ यहाँ वज़ीर नाब शमा ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी सिंध हुकूमत पारां हेल्थ मुलाज़िमन सां बिटो मयार बरक़रार रखण, हेल्थ मुलाज़िमन खे रिस्क अलाउंस समेत ॿिया अलाउंस न ॾियण ख़िलाफ़ समूरी सिंध जियां PMU अस्पताल में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ, लोअर स्टाफ जे अॻुवाणनि डॉक्टर अब्दुल रज़ाक राजपर, डॉक्टर इमरान जमाली, डॉक्टर फराज़ किरियो, डॉक्टर सिकंदर राव, दुरमोहम्मद ब्रह्माणी, मज़हर अब्बासी, रफ़ीक कलोई, सावण सिंधी, इमाम दीन सूमरो, नर्सिंग स्टाफ, आयशा ज़फ़र ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत हेल्थ मुलाज़िमनि खां सवाइ ॿियनि खातनि खे रिस्क अलाउंस ॾिनो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हेल्थ मुलाज़िम फ्रंट लाइन ते ड्यूटीअ जा फ़र्ज़ अदा कनि पिया ऐं काफ़ी हेल्थ मुलाज़िम कोरोना सबबि शहीद थी विया आहिनि, मगर सिंध हुकूमत बार बार सखणा ऐलान करण ऐं हेल्थ मुलाज़िमनि खे सिर्फ़ सलूट करण में पूरी आहे, जॾहिं त हेल्थ मुलाज़िमनि पंहिंजी जान जी परवाह न कंदे अहिड़े माहौल में ड्यूटी करे रहिया आहिनि। मगर सिंध हुकूमत जो हेल्थ मुलाज़िमनि सां रवैयो संजीदा न आहे। असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं, असांजा मुतालबा मञे, असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे, जेको असांजो हक़ पिणु आहे। चीट करी रही है, जेका असांखे चवे थी त ही चीटर आहिनि, असांखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि, पर न, ये सिंध हुकूमत चीटर आहे। असां पंहिंजा हक़ वठण ॼाणियूं था ऐं वठी रहंदासीं। 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।